friends, you are watching my YouTube channel Inspiring Tuition Center. This is Sheikh Zaur Mehdi. Today we will discuss about 7 physical quantities and their units and also their symbol. But before this, I will tell you about the basic quantities and the derived quantities. I am telling you in a very uh, easy language and also rephrase into Sindhi so that you can understand the basic concept. Basic quantities. This means bunyadi eka. Derived quantities mean akhas kela eka. Basic quantities, those who are very basic, and derived quantities which can be make or develop on the basis of basic unities. मीन बुनियादी एकन मां अगर असां अखज़ कयूं का शइ त उनखे चइबो आहे ड्राइव क्वांटिटीज़. असांखे का बि शइ परचेज़ करणी आहे त हर शइ खे परचेज़ करण लाइ असांखे को न को हिकिड़ो यूनिट खपे, को न को एको खपे. मिसाल के तौरु अगरि तव्हां कपिड़ो वठणु वञो था, जहिड़ी ॻाल्हि आहे कंहिं में खपे, मिसाल हिकिड़ो मिसाल कपिड़ा तव्हांखे खपनि. हाणे कपिड़ा तव्हांखे छा में खपनि, तव्हां छा चवंदो त बाबा कपिड़ा तव्हांखे केतिरा खपनि, तव्हांखे मीटर खपनि, तव्हांखे किलनि में खपनि. जहिड़ी ॻाल्हि असांखे हिकिड़ी यूनिट जी ज़रूरत पवंदी. ज़िंदगीअ में असांखे ईअं ई लेन देन करण में, असांखे कारोबार जी में, असांखे फ़रोख़्त करण में, असांखे का शइ वठण में खपे. मिसाल खीरु खपे त पियो त असां छा ईअं चई सघूं था त बाबा असांखे हेतिरो खीरु ॾे. जहिड़ी ॻाल्हि आहे असांखे को नंबर खपे. हाणे इन नंबर जे करे इन यूनिट जी ज़रूरत पई, तंहिंजे करे असांखे इन यूनिट जा इस्तेमालु पियो ऐं हर हिकु शइ जो अलॻि अलॻि यूनिट थियो. मिसाल हिकिड़ो सभ खां पहिरियां जीअं हिते लिखियलु आहे नंबर 1 ते गौर कयो त लेंथ जो यूनिट मीटर आहे. मिसाल का बि ड्रैग आहे त उनजो या वेकर आहे त उनजो यूनिट माना बेसिक यूनिट जेको आहे उहो मीटर आहे. हाणे इहो जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं फुट, पाउंड या मुख़्तलिफ़ जेके ॿिया यूनिट्स आहिनि, इहे हिकिड़े ॿिए स्टैंडर्ड में आहिनि. मगर सिस्टम इंटरनेशनल हिकिड़ो यानी ब्रिटिश जेके इंजीनियरिंग सिस्टम चवंदा, इहो पूरी दुनिया ते राइज थी वियो ऐं इहो सिस्टम आयो. उन सिस्टम मां मुराद इहा आयो त जॾहिं पूरी दुनिया में हिकिड़ो वेरिएशन. मिसाल उनजो एग्ज़ाम्पल मां ईअं ॾियां त तव्हां मिसाल हिकिड़ो सखर में आहियो ऐं हिकिड़ो ॿियो आहे उहो बबल में थो रहे. हाणे जेको बबल वारा आहिनि उहो उन्हनि जो किले जो लोटो अलॻि आहे ऐं जेको पंहिंजो ख़ैरपुर वारा आहिनि या सखर वारा आहिनि उनजो हिकिड़ो किले जो लोटो अलॻि आहे. त हिकिड़ो वेरिएशन अची वञे त बाबा बबल में जेको लोटो आहे उहो थोरो वॾो आहे ऐं हुनजो जेको लोटो आहे उहो नंढो आहे. पर इन जी जाइ ते हिकिड़ो सिस्टम इंटरनेशनल अची वियो. उनजो एग्ज़ाम्पल ईअं त बाबा पूरी दुनिया में हर जॻह ते हिकिड़ो यूनिट हुजे. मिसाल असां खीरु जेकॾहिं कराचीअ में वठूं त बि साॻियो हुजे, असां उहो ई खीरु स्विट्ज़रलैंड में वठूं त बि असांखे साॻियो ई पइजी वञे. हिकिड़ो यानी यूनिट ख़बर पइजी वई. उनखां पोइ मास आहे यानी मायो आहे. माए जो जेको यूनिट आहे उहो आहे यानी किलोग्राम आहे. ऐं उनखां पोइ टाइम आहे. टाइम जो यूनिट सेकंड आहे. यानी ॾिसो त बाबा 60 सेकंड थींदो त हिकिड़ो मिंट थींदो, वरी 60 मिंट थींदा त हिकिड़ो कलाकु थींदो. अहिड़े तरीक़े सां इन जो हिकिड़ो यूनिट थी वियो. इलेक्ट्रिक करंट आहे यानी हिकिड़ो बिजली आहे. बिजलीअ खे मेजर करण लाइ बि असांखे एको खपे. वी नीड सम यूनिट्स एंड इट्स सिंबल इज़ एम्पियर. यानी मिसाल हिकिड़ो असां चवंदा आहियूं बाबा हिकिड़ो बल्ब आहे, असां कीअं चयूं त बाबा कहिड़ो बल्ब ॾिए असांखे बाबा 10 एम्पियर वारो ॾिए, असांखे बाबा 5 एम्पियर वारो ॾिए. यानी हिकिड़ी तव्हांजी ईज़ी वे सां तव्हांखे ख़बर पइजी वञे थी. उनखां पोइ थर्मोडायनामिक्स आहे या टेम्परेचर आहे जेको मां 5 नंबर ते लिखियो आहे. त बाबा उन मां मुराद इहा ई आहे त तव्हांजो टेम्परेचर इन में 3 क़िस्मनि में कैटेगराइज़ कयो आहे. हिकिड़ो तव्हां हूंदो सेल्सियस में, ठीकु आहे, ॿियो असांजो सेंटीग्रेड या सेल्सियस या केल्विन स्केल. मगर जेको सिस्टम इंटरनेशनल में आहे उहो केल्विन स्केल थी हलंदी आहे. उनखां पोइ अमाउंट ऑफ सबस्टेंस उनजो मोल आहे, ठीकु आहे. ऐं लास्ट आहे ल्यूमिनस ऑफ इंटेंसिटी या इंटेंसिटी ऑफ लाइट, जंहिंखे असां ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चई सघूं था त रोशनीअ जी शिदत, त उनजो कैंडिला यूनिट आहे. यानी इहे सभु हिकिड़ा हुया यूनिट्स. ऐं इनशाला जेको नेक्स्ट असांजो लेक्चर हूंदो उन में असां सिखंदासीं ड्राइव्ड क्वांटिटीज़ जे बारे में, दैट हाउ ड्राइव्ड क्वांटिटीज़ वी मेक फ्रॉम द बेसिक क्वांटिटीज़. होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो. इन में अगरि को बि सुवाल हुजे त तव्हां कमेंट करे सघो था त जीअं तव्हांजी रहनुमाई करे सघे.
Thank you very much. Keep watching.